इलन्नास काफ़तन बशीरन व नज़ीरा वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजम मुनीरा। सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। बिहुर्मति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व अस्हाबि सय्यिदिना व अज़वाज सय्यिदिना व अहबाब सय्यिदिना व अक़रबाए सय्यिदिना व औलियाए उम्मत सय्यिदिना व उलमाए मिल्लत सय्यिदिना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। सत्ताज़ीम व तौक़ीर महफ़िल में मौजूद उलमाए इकराम, हुफ़ाज़ इज़्ज़ाम, निहायत मुअज़्ज़िज़ मुवक्किर सामीन व नाज़रीन इकराम, मेहमान ख़ास हज़रत क़िबला सैयद तनवीर अहमद शाह मदज़िलहुल आली व दीगर सामीन व नाज़रीन, असांजे अॼोकी महफ़िल जी रौनक ख़ुसूसी ख़िताब जे लाइ तव्हां सभिनी जे साम्हूं हज़रत अल्लामा मौलाना हाफ़िज़ अली अकबर साहब जलवे अफ़रोज़ आहे। हाणे त पक अथव न बाबा, अॻ में प्रोग्राम हले पियो त मां ॾिसां पियो कि गेट ॾेई पिया ॾिसनि, के वरी हिक ॿिए खे कन में पिया हाल हवाल कनि त अलाए छा थींदो। पर अल्हम्दुलिल्लाह हाफ़िज़ साहब खे अल्लाह ताला ख़िज़री हयाती अता फ़रमाए, हिन नूरानी वारी जमात सां निभायो अथई। थोरो सुभान अल्लाह त चओ न बाबा, या मुंहिंजी शराफ़त आहे जो तव्हां सुभान अल्लाह नथा चओ, पोइ बि मां तकीर कयांव थो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह घणनि सालनि खां वठी जो सिलसिलो हलियल आहे। ख़ुसूसी ख़िताब क़िबला साईं हाफ़िज़ साहब जो हूंदो आहे, घणो हाइल मां न थींदुमि, सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जी आमद जो शुक्रियो मां अदा कंदुसि। जो हालात सही बि न आहिनि, राति जो वॻड़ो आहे, तव्हां पंहिंजे घरनि खे पंहिंजे बचनि खे अल्लाह जे हवाले करे हिते पहुता आहियो। पक सम्झो त क़यामत जे ॾियारे इमाम हुसैन जी शफ़ाअत ज़रूरु नसीब थींदी। सुभान अल्लाह। हुसैन त हुसैन आहे न बाबा, सुभान अल्लाह। सखी हुसैन आहे, सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नवासो आहे, जिगर जो टुकड़ो आहे। जेॾो शान आहे एॾो इम्तिहान आहे। अहिड़ी त अज़ीम कुर्बानी रब जी बारगाह में पेश कयाई जो क़यामत ताईं अहिड़ो मिसाल कोन मिलंदो। पर इहो सॼो ईसार या सॼी कुर्बानी हिन उम्मत जे वास्ते आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रब जी बारगाह में इहो सोने हुसैन पंहिंजे सजदे जो बदिलो एवद रब खां घुरंदो। रब फरमाईंदो त हुसैन जेको वणई सो घुर। इमाम आली मक़ाम फरमाईंदो कुझु नथो घुराई, घुराई तो त पंहिंजे नाने मुहम्मद जी उम्मत तो घुराई। सुभान अल्लाह। आहे या न बाबा? वो उन सोने हुसैन जी शफ़ाअत में उम्मीद रखी करे हाज़िर थियाऊं इंशा अल्लाह ताला। उन महबूब जे नवासे जे सदके सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। आयत करीमा जेका मूं पढ़ी उन में अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात महबूब जे घर वारनि जी तो ॻाल्हि करे। इन्नमा हसर जे लाइ आहे। हसर कोट खे अरबी में सॾिबो आहे। सुभान अल्लाह।
अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाते जेको कोट में होदो आ न वो महफूज थी वेंदो। कोट जे जा किला मजबूत होंदा आहिनि उनखे केर शिकार न करे सघंदो आ, केर उन जे मथां गालिब न थी सघंदो आ। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात कुरान पाक में फर्द सोना हबीब मां तुझे घर वारनि जे चौधारी अहिड़ो कोट ठाहे छॾियो आ जो केर उन्हनि खे नुक़सान नथो पहुचाए सघे। का कज़र, का पलीती, का गिलादत, का गंदगी इन्हनि जे वेझो अची नथी सघे। मां रब्बे करीम जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे पंहिंजे रहमत वारे किले में महफूज़ करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो आहे घर अल्लाह जो, अब कंहिंजो, ऐं ॿियो घर आहे रसूलुल्लाह जो। सुभान अल्लाह। अल्लाह जो घर मके पाक में आहे, रसूलुल्लाह जो घर मदीने पाक में आ। ईमान आ त अल्लाह जो घर भी पाक आ त रसूलुल्लाह जो घर भी पाक आहे। सुभान अल्लाह। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो घर काबो ठाहे तैयार कयाई। सुभान अल्लाह। तैयार करण खां पोइ रब जी बारगाह जे अंदर दुआऊं त घणियूं घुरियाई जो जो तकमीले काबा जी महफिल हुई, यानी हाणे जेका शइ तामीर थी वेंदी आहे पोइ हुनजो इफ्तिताह थींदो आहे। तामीर थियण खां पोइ उन शइ जो आगाज़ थींदो आहे। मुजाहिदो तजीज़ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो घर तैयार करे दुआऊं त खोड़ घुरियाई, पर उन दुआउनि जे अंदरि हिकिड़ी हीअ दुआ बि घुरियाई त रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। मुंहिंजा रब घर मां तैयार कयो आहे। सुभान अल्लाह। घर मां तैयार कयो आहे, पर हिन घर खे क़यामत ताईं आबाद करण जे वास्ते उन महबूब खे जलवे अफरोज़ फरमा जंहिंजे अचण जे करे तुंहिंजो घर क़यामत ताईं आबाद थी वञे। सुभान अल्लाह। अल्लाह जो घर आहे पर ज़िक्र मुस्तफ़ा जो। सुभान अल्लाह। करण वारो खलील आहे। मानो जॾहिं जॾहिं बि कंहिं मस्जिद जो इफ्तिताह थिए त इब्राहिम खलीलुल्लाह जी सुन्नत आहे त ज़िक्र मुस्तफ़ा सां कंदा कयो। सुभान अल्लाह। अल्लाह जे काबे जो तकमील जी महफिल आहे पर ज़िक्र मुस्तफ़ा थिए थो पियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात जॾहिं इहा दुआ घुरी त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वधे इब्राहिम घर मुंहिंजो ठाहियो अथई, इस्माइल घर मुंहिंजो ठाहियो अथव, पर हाणे ॿी ड्यूटी बि रखांव थो। कहिड़ी? अन तहिरा बैतिय, हिन घर जी सफ़ाई जो ज़िम्मो, तहार जो ज़िम्मो बि तव्हांजे मथां। सुभान अल्लाह। अब आया न खुदा जे घर जी सफ़ाई करण, खुदा जे घर जी ख़िदमत करण एडो त वडो कम आ जो अल्लाह पंहिंजे खलील खां थो वठे। के बाइंदा न कयो, मौक़ो मिलेव खुदा जे घर खे आबाद कयो, पाण बुहारो खणी सफ़ाई कंदो कयो। इहो नंढो कम नाहे, अल्लाह जे उलुल अज़मत पैगंबरनि जो कम आहे। मुंहिंजा दोस्त अजीज़, छो जो को माण्हू मुसीबत में आ, आफ़त में आ, बुख में आ, जेके रोज़ी जी तंगी आ उनखे घुर्जे त मस्जिद जी ख़िदमत करे। अल्लाह हुन में बरकतूं फरमाईंदो। अल्लाह ताला बिनी पैगंबरनि जे मथां ज़िम्मो रखियो त मुंहिंजे घर जी तहारत, उन जी सफ़ाई ऐं उनखे हर कज़र खां पाक रखण जो ज़िम्मो तव्हांजे मथां आहे। पर अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाया इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्सा अहलल बैत। रब फरमाता मुझे काबे जी तहारत पाकाई जो ज़िम्मो हज़रत खलील हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे मथां, पर मुंहिंजा महबूब तुझे घर जी पाकाई जो ज़िम्मो मो अल्लाह जे मथां आहे। सुभान अल्लाह। महबूब हुन घर जी पाकाई हू कंदा,
पर तुझे बच्चन तुझे खानदान तुझे अहल बैत का हर कदर के दूर करने या जिम्मेवारी मो अल्लाह जी है। सुभान अल्लाह। मुझा अदा मुझा भा जो अल्लाह जी ज़ाते बाबरकात जी कुरान पाक में कुरान जो जिम्मो कयो आ अब क्यों थी ना इन्ना लहू लहाफिजून ये अहल बैत जो भी जिम्मो कयो थी। चाचा कुरान ऐं अहल बैत भाई पाने में गड होदा। कुरान जो जिम्मो भी रब खयो अहल बैत जो जिम्मो भी रब खयो यानी कुरान जी हिफाजत जो जिम्मो भी अल्लाह जे मथा ऐं अहल बैत जी तहारत जो जिम्मो भी अल्लाह जे मथा। पर अल्हम्दुलिल्लाह ये बई ड्यूटियूं अल्लाह ताला जमात अहले सुन्नत के नसीब फरमायो आहे। अब आया न पर मुझा अदा मुझा भा तंहिं करे अल्हम्दुलिल्लाह ये मुहर्रम शरीफ जो महीनो शुरू थियो आहे। इंशाअल्लाह ताला खोड़ प्रोग्राम आहिनि थोड़ा प्रोग्राम न आहिनि। इंशाअल्लाह ताला पछाड़ी मुंहिंजा ऐलानात थींदा पर हाज़िरी पंहिंजे लाइ लाज़िम करे छॾियो। सब मसरूफ़ियतूं हुजनि पर अहिड़ो मौक़ो वरी कोन मिलंदव। ये वही खुश नसीबी आहे अल्हम्दुलिल्लाह। मुझा अदा मुझा भा जो हज़रत इमाम आली मकाम जो ज़िक्र वो ज़िक्र आहे ऐं जो मदीने वाले सही फर्ज जे इन सा मोहब्बत कई तो मूसा मोहब्बत कई। सुभान अल्लाह। ये उर्दू वाले शायर फरमायो फरमाते मिलेगी जन्नत पिएगा कौसर मिलेगी जन्नत। बटे जना तो सुभान अल्लाह चो मुझी तकीर खत्म थी वही सब पूरी थी 10 मिनट मां मोहम्मद अमीन जे लिए तो बचाया ना बा 11 बजे तो साईं जो खिताब आ बस ॿुधो। फरमाते मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी को महशर में चैन होगा। मिलेगी जन्नत पिएगा कौसर मिलेगी जन्नत पिएगा कौसर उसी को महशर में चैन होगा। नबी मोहब्बत करेंगे उससे नबी मोहब्बत करेंगे उससे जिसकी दिल में हुसैन होगा। नबी मोहब्बत करेंगे उससे जिसके दिल में हुसैन होगा। अज मदीनतुल मुनव्वरा जे अंदर गनीमत जो माल अची वियो आहे। ढेरन जा ढेर लगी विया आहिनि। हर कोई महबूबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी मुंतज़र त मूंखे इन खैर मां इन नगर मां हिस्सो मिलंदो। अञा हज़रत उमर फारूक उहो गनीमत जो माल विरहायो कोन्हे को त हिन तरफ़ खां इमाम हसन भी आयो आहे त हुसैन भी आयो। ॻाल्हि ख़त्म थो कयां ॿुधो जो हज़रत उमर फारूक मिंबर ते वेठो सुभान अल्लाह। हज़रत इमाम हुसैन लाथस लाओ जो मुझे नाने जो मिंबर आ। हज़रत उमर फारूक हज़रत अली पियो झले से सोना हुसैन ये न कर ये न कर। हज़रत उमर फारूक देर न कई लगी पयो वरी सोने हुसैन फरमाया हाने मां चवाई थो त मुझे नाने जे मिंबर ते वे। सुभान अल्लाह। ये खबर पे दुनिया वारन खे उमर पान कोन बैठो आ उमर के मिंबर ते विहारियो त महबूब जे बचन विहारियो आहे। पर जे उमर मिंबर ते न वेहा त आले बे जो शान केर बयान करे। सुभान अल्लाह। अब मनाकिब अली बिन अबी तालिब जे शान में हदीसूं आहिनि। मिशका शरीफ जे अंदर सॼो बाबा 3 फसरों ते बदला महबूब जूं हदीसूं आहिनि हज़रत अली मुर्तज़ा जे शान में। पर हर हदीस जो रावी सहाबी है। अब हर हदीस जो रावी केर है ॾाढा गला केरा ये सहाबी दुश्मन हो जाना हदीस लिखा है ना अली जे चाहने वाली। पर हिन उम्मत ताई मौला अली शेर खुदा जे शान वाली हदीसूं महबूब जे अहल बैत जो हदीसूं हज़रत इमाम हसन हुसैन जे शान जो हदीसूं सय्यदा तय्यबा ताहिरा अम्मा फातिमा जे शान जो हदीसूं जेकर उम्मत के पहुंचायूं त मोहम्मद करीम जे सहाबन पहुंचायो आहे। और मुझा अदा सहाबन जो कदर न कजे त काथा शान अहल बैत बयान कंदी वो त तू काए ना तू चोर आही न त मुझा तो तदीद हज़रत उमर फारूक जी जन नजर हसन हुसैन जे मथा पई आ त उथी भी रहियो आ
बिनी शहजादन के अर्ज कंदो आहे साईं ही गनीमत जो माल आहे तव्हां जेको चाहियो हिन मां खणो ॿियनि खे मां विराए ॾींदुसि हिन मां जेको तव्हां खणो उन पंहिंजी पसंद सां खयाऊं पोइ आयो हज़रत उमर फारूक जे पुट जो वारो हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उन जो वारो आयो हज़रत उमर फारूक उन खे पंहिंजे हथनि सां ॾिनो वठी ऐं जॾहिं घर ॾे रवानो थियो सोचे पियो जॾहिं महबूब जो ज़ाहिरी ज़मानो हो तॾहिं बि मां जिहाद कंदो हुउसि तॾहिं हसन ऐं हुसैन निड़ड़ा हूंदा मां पुराणो मुजाहिदा नओं न आहियां पर अब बि मूंखे घटि ॾिनो आहे पर घटि ॾिनो थिए पर एतिरो करे आहे भला हुननि जे बराबरि त ॾे हा न सुभान अल्लाह पर उमर फारूक जो रोब अदल इंसाफ़ जे लाइ अहिड़ो हुयो जो कंहिंखे कुछण जी ज़रूरत न हूंदी हाणे कीअं हज़रत अब्दुल्ला हुन सां ॻाल्हि कई त बाबा हे छो मूंखे तो घटि ॾिनो आहे आस्ते आस्ते घर आयो अची पंहिंजी माउ जे कन में चईंदो बाबे ही कमु कयो अथई ख़बर आहे न दादला पुट जेका हूंदा न घर में वञी दरख़्वास्त कंदा हुआ ॿाहिरि न अबू अमीरुल मोमिनीन खलीफ़तुल मुस्लिमीन सॼे माल मदी जो मालिक हसन ऐं हुसैन खणी विया उन्हनि खे ॾिनई मां वॾो आहियां पर मूंखे कम से कम वधीक न ॾे हा पर उन्हनि जे बराबरि त ॾे हा न त बीबी साण चयो उहा बीबी कहिड़ी हुई हज़रत उस्मान बिन मज़ून जी भेण आहे चई त बसि अचे उमर अचे त मां ॻाल्हायांसि मुंहिंजा दोस्त जी हज़रत उमर फारूक आयो रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो घर वारी अर्ज़ कंदी आहे त ऐ अमीरुल मोमिनीन ये इंसाफ़ जी तक़ादा नाहे जवान पुट्रा मुजाहिद पुट्रा बहादुर पुट्रा जिहाद करण वारो आहे पर जेकॾहिं तूं हिनखे वधीक कोन ॾिनो त कम से कम हसन ऐं हुसैन जे बराबरि त ॾींहुं हा हज़रत उमर फारूक जॾहिं पंहिंजी घरवारी जी इहा दरख़्वास्त ॿुधाई त उमर फारूक खे जलाल अची वियो ओ अब्दुल्ला ॾे ख़बर छा तुंहिंजी मां हुसैन हसन जी मां जे बराबरि आहे सुभान अल्लाह छा तुंहिंजी मां हसन हुसैन जी अमड़ जे बराबरि आहे छा तुंहिंजो पीउ हसन हुसैन जे अबे मौला अली जे बराबरि आहे छा तुंहिंजो नानो मिठड़े मोहम्मद करीम जे बराबरि आहे जॾहिं महबूब जे ज़ात बाबरकात जे बराबरि केरु नथो थी सघे हैदर करार जे बराबरि केरु नथो थी सघे अम्मा खातून जन्नत जे बराबरि को थी नथो सघे त मां उमर तोखे उन्हनि जे बराबरि हिसो कीअं ॾियां तंहिं करे तूं बि उन दर जो ग़ुलाम आहीं त मां उमर बि उन दर जो ग़ुलाम आहियां मुंहिंजा दोस्त जी मानो जो त आल बैत जे हुकूक ऐं हक़ खे सही तरीक़े सां जेकॾहिं बयानु कयो आहे त महबूब जे सहाबनि बयानु कयो मौलाना मोहम्मद अमीन साहब अदा किथे आहे अब आलिया 2 मिनट ॻाल्हाए